गुरु सत्संग जियो। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। सत्संग जी जीअं त लड़ीवार जपजी साहिब जी वीचार हलंदे, अॼु जपजी साहिब जी 24 पौड़ी जी वीचार करणी आहे। ध्यानु ॾिजो, 21 पौड़ी खां वठी करे 24 पौड़ी अॻिते बि अञा 5वीं पौड़ी 6वीं पौड़ी जीअं जी वीचार ईंदी वेंदी, पर 24 पौड़ी ताईं अॼु जे ॾींहुं ताईं 21 पौड़ी 22 पौड़ी 23 पौड़ी 24 पौड़ी इन जे अंदरि परमात्मा जी सिफ़त साला या परमात्मा जी बणायल काइनात जे अंत शुरूआत ऐं अंत जे बारे में सॼा ज़िक्र हलनि था। त केरु केरु हुनजो अंत लॻाइण जी कोशिशि कई आहे ऐं केरु न पाए सघियो आहे, छो त पाए त कोई सघे नथो, केरु न पाए सघियो आहे, जंहिं कोशिशि कई आहे उहो न पाए सघियो आहे। ऐं इन अंत जे बारे में केरु ॼाणे सघे थो, उहो बि सम्झाइनि था, चवनि था परमात्मा पाण ई ॼाणे सघे थो। साहिब 24 पौड़ी जे अंदरि ई इन परथा कुझु वीचार रखंदा सिख जे लाइ साहिब फरमाइनि था, चवनि था अंत न सिफ़ती कहण न अंत। ऐं परमात्मा तव्हांजी सिफ़त साला, तव्हांजी सिफ़तनि जो गुणनि जो कोई बि अंत नाहे। कहण न अंत, न ॻणी सघिजे थो, न ज़बान सां असां अंत पाए सघूं था। भाव सां कुझु गुण बयानु करे सघूं था। दास अॻे बि इहे पौड़ियुनि में वीचार रखंदा आहियूं त कुझु गुण बयानु करे सघूं था, पर अंत नथा पाए सघूं। अंत न सिफ़ती कहण न अंत, चइण सां तुंहिंजी गुणनि जो अंत नथो थी सघे। अंत न सिफ़ती कहण न अंत, अंत न करणे देण न अंत। तुंहिंजे करण हार परमात्मा जेको तूं कुदरत करता कादिर तूं हे करंदो पियो आहे, जेको कमु हलंदो पियो आहे न, इन जो बि कोई अंत नथो पाए सघे। अॼु ताईं कंहिं बि शइ जो ख़ात्मो न थियो, हर शइ हलंदी पई आहे पंहिंजे उन परमात्मा जे हुकुम अनुसार। अंत न सिफ़ती कहण न अंत, अंत न करणे, तव्हांजी बणायल जेकी कुदरत आहे, ठहियल कुदरत आहे, उनजो कोई बि अंत नथो पाए सघे। पर देण न अंत, तव्हां जेके असांजे मथां बख़्शिशा कयूं, असांखे जेके दाता ॾिनी अथऊं, रहण जे लाइ धरती पाणी हवा बाहि सभु वरतण जे लाइ ॾिना अथऊं इंसान खे, उन्हनि जो बि कोई अंत न आहे। तव्हांजी बख़्शिशनि जो कोई बि अंत न आहे। अंत न सिफ़ती कहण, अंत न सिफ़ती कहण न अंत, अंत न करणे देण न अंत, अंत न वेखण सुणण न अंत। न तुंहिंजी सृष्टि जे अंदरि जेके असां शयूं ॾिसंदा पियूं, अंत न सिफ़ती कहण न अंत, अंत न करणे देण न अंत, अंत न वेखण सुणण न अंत। ऐं परमात्मा ॿुधण सां बि तुंहिंजे गुणनि जो अंत नथो पाए सघिजे, पार नथो लॻिजी सघिजे त तुंहिंजा गुण हेसि ताईं ख़तमु थी विया, हाणे बसि ॿुधी ॿुधी असां पूरा करे छॾियासीं। अंत न वेखण, न ॾिसी ॾिसी करे तुंहिंजा गुण पूरा करे सघूं था। ॾिसण सां ई इंसान जूं नज़रां थकिजी सघनि थियूं, हिन दुनिया में हली वञी सघे थो, पर परमात्मा तुंहिंजी सिफ़त साला, तुंहिंजा गुण, तुंहिंजी सुंदरता जो कोई बि अंत नथो लॻाए सघे, तुंहिंजी सृष्टि जो, तुंहिंजी काइनात जो कोई बि अंत नथो लॻाए सघे। साहिब फरमाईंदा अंत न वेखण सुणण न अंत, अंत न जापे क्या मन मंत। क्या मन मंत जो अर्थ आहे तुंहिंजे मन में छा हलंदो पियो आहे, तूं छा सोचंदो पियो आहे। जीअं इंसान कंहिं महिल ॾिसूं न, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे कुझु सोचंदो आहे त उनखां पुछा कंदा आहियूं तूं छा सोचे थो, या वरी किथे किथे कोई टॉपिक हलंदो आहे, कोई मौज़ू हलंदो आहे, त उन मौज़ू अनुसार उहो बंदो सोचंदो पियो हूंदो आहे न, त पोइ असां अॻु में ई चई छॾंदा आहियूं त छा तूं हे शइ ॻाल्हि सोचे थो। पोइ ॿुधाए छॾंदो आहे अॻे बंदो, चवंदो हा मां इहा ॻाल्हि सोचां पियो त इहा काश ईअं थिए। पर परमात्मा जेको कुझु कंदो पियो आहे, जेको कुझु सोचंदो पियो आहे, तुंहिंजे मन में छा हलंदो पियो आहे, कोई इंसान अंदाज़ो नथो लॻाए सघे। अंत न जापे, कोई अंत नथो पाए सघे। क्या मन मंत, तुंहिंजे मन में छा हलंदो पियो आहे। अंत न जापे कीता आकार, वापसि आकार जी ॻाल्हि ते हे जेको सृष्टि जी साजना कई थी, इन जो बि कोई अंत नथो लॻाए सघे त तूं कॾहिं ठाही, कॾहिं इहा ख़तमु थींदी। अंत न जापे, जापे जो अर्थ आहे सम्झणु, वाचजणु। अंत न जापे गीता आकार, अंत न जापे पारावार। पारावार जो अर्थ आहे शुरूआत को ख़तमु ताईं। जीअं इंसान जो घरु हूंदो आहे, घर जी हिकिड़ी दीवार लॻल हूंदी आहे जिथे घरु शुरू थींदो आहे, ऐं ॿी दीवार उते हूंदी आहे जिथे घरु ख़तमु थींदो आहे। पर जिथे परमात्मा तव्हांजो घरु हे जेको पूरी काइनात आहे, इन जी पहिरीं दीवार शुरूआत वारी किथे लॻल आहे, ऐं पारावार सॼो संसार पार करे वञे, आख़िरी दीवार किथे लॻल आहे। अंत न जापे पारावार, ॿिन्ही दीवारनि जो कोई हिसाब किताब नथो लॻाए सघे। पर अगली पंक्ति आहे त छा इन अंत पाइण जो ॿियनि बि जतन कयो आहे। चवंदा हा,
अंत कारण किथे बिल आहे। कई जदोजहद करे विया, महिनत करे विया, तरला वठी विया, त काश इहो अंत असांखे मिली पए त परमात्मा काथो शुरू थिए थो, काथे ख़तमु थिए थो। मुंहिंजी बणायल कुदरत काथो शुरू थिए थी, काथे ख़तमु थिए थी। अंत कारण किथे बिल आहे, पर आहे परमात्मा, ताके अंत न पाइजाए। उन परमात्मा जेको पाण बेअंत आहे न, जो कोई अंत पाए बि नथो सघे, न हुनजी कोई सृष्टि जो अंत पाए सघे थो। ए अंत न ॼाणे कोई, इहो अंत कोई नथो ॼाणे सघे। ए अंत न ॼाणे कोई, बहुता कई है बहुता हुई। हिते त जेतिरो लेखो लॻाईंदो न, अञा ध्यानु ॾींदो त अञा इन खां कुझु ॿियो कुझु वधीक पियो हूंदो। आमतौर ते इंसानु कॾहिं ॾिसंदो महिनत कंदो आहे, त महिनत इन आसरे ते थींदी आहे त फ़र्ज़ु कयो कोई मज़दूर कंहिं अनाज जूं 100 बोरियूं हिकिड़े गोदाम मां खणी करे ॿिए गोदाम में लॻाइणियूं, पोइ छा कंदो, बोरियूं खणंदो वेंदो 10, 20, 30, 40, 50, पर पोइ ते उहो ध्यानु ॾींदो त हाणे बाक़ी अची करे 50 बोरियूं बचियूं आहिनि, माना मां अधु महिनत करे चुको आहियां, बाक़ी अधु रहियल आहे, अधु रहियल आहे। ॼाण मां हिन कम को फ़ारिग़ थी वेंदुमि, पोइ मां पंहिंजो पसीनो सुकाए सघां थो, पंहिंजी मज़दूरी वठी सघां थो, पंहिंजे अंदरि में हिकिड़ी ख़ुशी हूंदसि जी। पर परमात्मा जो अंत पाइण जे लाइ जे अगरि बंदा तूं निकिरंदे न, जेतिरो अंत तूं पाईंदो वेंदे न, उनखां बाद जेतिरो तूं ॼाणंदो वञे, अञा ख़बर पवंदी त उनखां वधीक अञा ॿियो कुझु ॼाणण जे लाइ वधीक कुझु पियो आहे। ए अंत न ॼाणे कोई, बहुता कई है बहुता होए। जेतिरो तूं ॼाणंदो वेंदे, अञा उनखां वधीक तोखे मिलंदो वेंदो। पर तुंहिंजी ज़िंदगी बंदा हिते ख़तमु थी सघे थी, परमात्मा जो अंत तूं कॾहिं नथो पाए सघे। अंत कारण किथे बिल आहे, ताके अंत न पाए जाए। इहे अंत न ॼाणे कोई, बहुता कई है बहुता होए। वॾा साहिब ऊचा था, उहो जेको साहिब आहे न, जेको मालिक आहे परमात्मा, उनजो जेको थान आहे, जॻह आहे, टिकाणो आहे, उहो बि ऊचो आहे। वॾा साहिब ऊचा था, ऊचे ऊपर ऊचा नाव। उहो परमात्मा पाण त वॾो आहे, पर उनजी सिफ़त साला, उनजी वॾियाई बि वॾी आहे। ए वॾो ऊचा होवे कोई, इहा हिकिड़ी सवाली पंक्ति आहे त छा परमात्मा जेतिरो कोई वॾो थी सघे थो? जे अगरि अंत पाइणो आहे न, त उन जेतिरो वॾो थियणो पवंदो, पर उन जेतिरो वॾो त कोई थी नथो सघे, छो त गुरबाणी चए थी हिकु ओंकार, उहो कर्ता रचणहार हिकु ई आहे, जेको सृष्टि जी शुरूआति कोई आहे, हाणे बि आहे, अॻिते बि हूंदो। उहो परमात्मा ए वॾो छा होवे कोई, परमात्मा जेतिरो कोई थी सघंदो, त पोइ त ॿ परमात्मा थी वेंदा, पर ॿ परमात्मा न आहिनि, परमात्मा हिकिड़ो आहे, रब हिकिड़ो ई आहे। ए वॾो छा होवे कोई, तिसूचे को ॼाणे सोए। परमात्मा जेतिरो ई वॾो परमात्मा खे ॼाणे सघे थो। भाव परमात्मा एतिरो वॾो आहे जो पंहिंजे लाइ पाण ई ॼाणे सघे थो त उनजो अंत कहिड़ो आहे। तिसूचे को ॼाणे सोए, हिन सृष्टि जी साजना, हिन काइनात जो अंत उहो पाण ई ॼाणे सघे थो। परमात्मा त बेअंत आहे, परमात्मा जो कोई बि अंत न आहे। तुंहिंजी बणायल जेकी सृष्टि आहे उहो पाण ई ॼाणे सघे थो। ए वॾो छा होए कोई, तिसूचे को ॼाणे सोए, पोइ ॼाणे सघे थो उनजे बारे में, तुंहिंजी काथो शुरूआत आहे, काथे ख़ात्मो आहे। ए वॾो छा होए कोई, तिसूचे को ॼाणे सोए। पर अगली पंक्ति में इन ॿिनि पंक्तियुनि जो निबेरो करे छॾनि था, त बंदा मथां काथे सम्झी वञे त वाक़ई ॿियो कोई परमात्मा आहे, उहो इंखे ॼाणे सघे थो, उहो लेखो लॻाए सघे थो त काथे शुरूआत आहे, काथे परमात्मा जो अंत आहे, काथे काइनात जो शुरूआत आहे, काथे अंत आहे। न, जे वॾा बि ॼाणे आप पंक्ति इहा क्लियर करे छॾे थी त जेतिरो वॾो परमात्मा पाण आहे, उहो पंहिंजे बारे में पाण ई ॼाणे सघे थो। जे वॾा बि ॼाणे आप नानक नदरी करमी दात। ऐं बंदा तुझे अगरि बख़्शिश चाहे थो न, त बख़्शिश बग़ैर नदर करम जे न मिलंदी। जॾहिं नदर करम थींदी आहे त तोखे दात मिलंदी, गुणनि जी दात, बख़्शिश जी दात। पर हुनजे लाइ बंदा तोखे गुरू वटि अचिणो पवंदो। इहो तॾहिं थी सघंदो जॾहिं गुर प्रसाद गुरू वटि ईंदे, पोइ तोखे इहे सिफ़त साला, तोखे वीचार मिलंदी वेंदियूं। साईं फरमाइनि था, जे वटि आप जेतिरो वॾो परमात्मा जाणे आप पंहिंजे बारे में पाण ई ॼाणनि था। नानक नदरी करमी दात, बख़्शिश परमात्मा जी नदर करम खां बग़ैर न आहे मिलंदी। वाहिगुरू जी का ख़ालसा, वाहिगुरू जी की फ़तेह।